रसूल अल्लाह। सूरत छाके सरबो आ सूरत सूरत छाके सरबो आ अदा ही सूरत नासा ही सूरत फलका ही सूरत फातिहा है। सूरत छाए सूरत जो लफ्ज सुअर मा वरतला किले के कोट के हिफाजत वारे किले के सरबो आ सुअर सुअरुल मदीना यानी शहर जो किलो। सूरत जी माना है किलो या कोट। इन कोट छाखे सरबुआ ही आयतूं जेके जमो थियल हिन इन आयतुन जे मथा इहो हिकड़ो कोट रब ठाहे छडियो आ। आयतुन जो मजमूओ आयतुन जो एड़ो मजमूओ जेकी अल्लाह जे तरफा आयतुन जा वक़्फ़ रुकजण जूं जायूं रब जे तरफा मुकरर थियल हिन। आयतुन जो अंदाज रब जे तरफा मुकरर थियल आ। उन तौक़ीफ़ी मकामात के जेका शे जमो करे इन के सरबो आ सूरत। उनके चा सरबो आ या सूरत जी बी माना एक माना त आयतुन जे मथा कोट आ। बी माना है त इन हिस्से जे अंदर रब वडा इसरार रखाया हिन खजाना रखाया हिन। हर सूरत जे अंदर रब पंजा गैबी खजाना रखाया हिन। उन हर खजाने जे मथा रब कोट उठाए छडियो आ। कुरान शरीफ में सूरतूं घणियूं आहिनि। बस बटन के याद आहिनि सब याद कयो। कुरान में सूरतूं घणियूं घणियूं 114 कुरान जूं सूरतूं ऐं कुरान जूं मंज़लूं घणियूं 7। हाफिज याद करे जन फमी बिशौकिन यानी मुझो बात अल्लाह जे कुरान जे तिलावत जे शौक में आ। फमी बिशौकिन फे मीम ये बे शीन वा काफ ये सूरतुन जा इब्तिदाई अखर हिन जितों सूरत जो आगाज थे तो इन जायता जे सूरत जे लफ्ज पहिरियों आयो आ इता कुरान जी मंजिल शुरू थी। ये मंजलूं उहे थ मुस्नद अहमद बिन हंबल में हदीस आ तो हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन हफ्ते में कुरान जो खत्मो पूरो कंदा हा ऐं किथा का केसी तई पढ़ंदा हा। मुजा दोस्तों इन फमी बिशौकिन जे लफ्ज जे अंदर जेकी आयतुन जा सूरतुन जा इब्तिदाई अखर आया हिन ये सूरतूं मदीने वारे साईं जे हफ्ते जी हिस्ब मुकरर थियल हुई। हर हफ्ते में एतरी कुरान जी तिलावत कंदा हुया। हाने जे तव्हां चओ न त मां इए तिलावत कयां जे मुजो लजपाल नबी कंदो हो तो रोजानो हिकड़ी मंजिल तिलावत कयो या मंजिला चाहे चवंदा है न साईं फलाणो वडी मंजिल वारो ये चवंदा है साईं वडी मंजिल वारो ओ मुजादा मंजिलूं बियूं केड़ियूं हिन मंजिलूं त रब कुरान में रखे छडियूं हिन। कुरान पढ़ंदो वञ रब तुंहिंजूं मंजिलूं वधाईंदो वेंदो। जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो त बानो रब जे हुजूर में पेश थींदो। रब फरमाईंदुसि ओ मुंहिंजा बाना दुनिया में तू माण्हुनि जे अॻियां कुरान पढ़ंदे अॼु मूं रब खे पंहिंजो कुरान पढ़ी ॿुधाए। अर्ज कंदो मुंहिंजा मौला मां त तुंहिंजो बानो आहियां ही तुंहिंजो कलाम आ। ए मुंहिंजा मौला मां तुंहिंजे अॻियां पढ़ां। रब फरमाईंदो हाओ मां रब थो चाहियां त कुरान मुंहिंजो आ पर पढ़ तूं त मां अल्लाह ॿुधां। इमाम बैहकी शोबुल ईमान में रिवायत आणे थो त जेॾी महिल बानो हिकड़ी आयत पढ़ंदो त रब उन जो हिकड़ो दर्जो बुलंद कंदो।
वरी बी आयत पढ़ंदो त वरी ॿियो दर्जो बुलंद थींदुस, वरी टी आयत पढ़ंदो त टियों दर्जो बुलंद थींदुस। पो जंहिंखे जेतिरियूं आयतूं याद हूंदियूं ओतरा उन जा रब दर्जा बुलंद कंदो। भाग वारा उहे जेके कुरान जो सभई आयतूं याद इन त आखिरी दर्जो जेको उच्चे में उच्चो, आला में आला, अरफा में अकरम, जेको आला जन्नत जो दरवाजो हूंदो, जन्नत जो आला मकाम ऐं दर्जो हूंदो, उन दर्जे ते हाफिज़ सगोरन के फाइज कयो वेंदो। पो तू वठी अचे पंहिंजे एमए वारनि खे, बीए वारनि खे वठी अचे, जन एलएलबी जूं डिग्रियूं कयूं, जन एमबीबीएस जूं डिग्रियूं कयूं, उन्हनि खे वठी अचिजांइ त उन्हनि जो शान मथे आ या जो हाफ़िज़ कुरान